बॉलीवुड जे मिस्टर परफेक्ट आमिर खान जी फिल्म सीक्रेट सुपरस्टार चीन में नवां रिकॉर्ड जोड़ींदे सिर्फ़ 3 ॾींहनि अंदरि 175 करोड़ रुपयनि जो बिज़नेस करे वरितो आहे। बॉलीवुड जी बॉक्स ऑफिस किंग आमिर खान चीन में तमामु घणो मशहूरु आहे। संदसि फिल्म दंगल खां पोइ सीक्रेट सुपरस्टार चीनियुनि जूं दिलियूं खटी वरितियूं आहिनि। आमिर खान जी 2016 में रिलीज़ थियल दंगल बॉलीवुड में सभ खां वधीक बिज़नेस कंदड़ फिल्म आहे, जंहिं भारत में 400 करोड़ जो बिज़नेस कयो हो। आमिर खान जी प्रोडक्शन हेठि ठहंदड़ फिल्म बॉलीवुड में बहितरीन बिज़नेस करण सां गॾु चीन में बि बहितरीन बिज़नेस करे रही आहे। सीक्रेट सुपरस्टार चीन में पहिरें ॾींहं ते 43 करोड़ जो बिज़नेस कंदे बॉलीवुड जी चीन में वधीक बिज़नेस कंदड़ फिल्म बणिजी वई ऐं कमाई में सीक्रेट सुपरस्टार दंगल खां बि गोए खणी वई, जॾहिं त दंगल चीन में पहिरें ॾींहुं सिर्फ़ 15 करोड़ रुपयनि जो बिज़नेस कयो हो। फिल्मी माहिरनि जो चवणु आहे त सीक्रेट सुपरस्टार जहिड़ी रीति चीन में शुरूआत कई आहे, उन सां उहा चीन में सभ खां वधीक बिज़नेस कंदड़ बॉलीवुड फिल्म बणिजी वेंदी। घटि बजट ते आमिर खान जी हिदायतकारी हेठि ठहियल फिल्म में हुन मुख़्तसिर किरदारु अदा कयो आहे, जंहिंखे तमामु घणो पसंदि कयो पियो वञे, जॾहिं त कश्मीर सां वास्तो रखंदड़ ज़ाहिरा वसीम फिल्म में मुख्य किरदारु निभायो आहे।